नबी पाक फरमायो खुशबू मां मोहम्मद के वणंदिया घरवारियों मां मोहम्मद के वणंदियूं दिमाग मां मोहम्मद के वणंदिया अबू बकर आयो आका कुर्बान वया मां के भी टिन सेन सा प्यार हजरत उमर से जा जुमला से मां के भी टिन सेन सा प्यार उस्मान से जा जुमला से मां के भी टिन सेन सा प्यार मुर्शिद अली जा जुमला से मां के भी टिन सेन सा प्यार जिब्रील आयो आका मां के भी टिन सेन सा प्यार अल्लाह पाक फरमा जिब्रील जी मुझे अल्लाह मुझे महबूब मोहम्मद के बुदाए जकर तो के भी टिन सेन सा प्यार तुझे यार के भी टिन सेन सा प्यार अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यक्शिफुस सूअ वयजअलुकुम खुलफ़ाअल अर्ज़ वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अआन लिल अब्दि यौमल क़ियामह औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझ कुदरत जा अजब अजीब निज़ारा, अल्लाह मिठा तुझ कुदरत जा अजब अजीब निज़ारा। किथे वण वण कार जा किथे बर बट बरक खड़ ठाकारा, किथे नफरत जा नुकसान ॾिठम की मोहब्बत जा मारा। रब मिड़नी के तुझा सहारा, तू कादर कुल कायनात जो। जंहिंजे भी दिल में दिल पर इश्क़े रसूल नाहे, तंहिंजी काई इबादत रब वट क़बूल नाहे। वडेरो सदाइण सोलो आहे,
वडीरो सदाइण सोलो आहे महल माड़ियों वडाइण सोलो आहे बुखारी करे सके तो त मोहब्बत तक़सीम कर न त पता सा विरहाइण सोलो आहे काबिल सरे तरह वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों ऐं बुजुर्ग वक्त के बचायूं चूंकि टाइम तमाम घणो थी वियो आहे तव्हां वेचो हिकिड़ो मुला वञे थो ॿियो अचे थो मानी वञा न खाधी मुझा इंतहाई अज़ीज़ो भाइरो अवां जी गोड़ जो प्रोग्राम मां ईअं चवंदो आहियां त मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे मां मेज़बान सम्झी अवां जे प्रोग्राम में ईंदो आहियां आया जो कुछ हिस्सो अवां दोस्तन जी खिदमत में मां तिलावत कयो आहे दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रब साईं असां समूरन खे अमल वारो बनाए हिन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला दुआ जो मसलो बयान फरमायो इन प्रोग्राम जो मकसद भी बा दुआ है आखिर में दुआ थींदी जेके वरड़ा दुनिया जो जहान सॾे आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ घुरंदासीं जेके ज़िंदा हाल हयात वेठा आहिनि उन्हनि जा बि जे लाइ बि दुआ घुरंदासीं हिन प्रोग्राम जो मकसद दुआ है जे नमाज इबादत आ हज इबादत आ ज़कात इबादत आ अल्लाह जे कुरान जी तिलावत करणो इबादत आ केसा तकलीफ में कम अचण इबादत आ ये अबा दुआ भी इबादत आ सजन फरमायो अदुआ मुखल इबादत दुआ इबादत जो मगज़वा बी जगह दे फरमाया अदुआ सलाहुल मोमिन पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाया तो दुआ मोमिन जो हथियार हो दुआ मोमिन जो हथियार पीर साहब किताब में लिखो आ अब पान हज उमरे ते वेंदा आहियूं न शाजे लाए दुआन जे लाए अरफात में दुआऊं घुरबियूं आहिनि मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबियूं आहिनि मिना में दुआऊं घुरबियूं आहिनि इंदो आ त इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अरफात जे मैदान में 4 कलाक खां मथे मुझे साईं दुआ घुरी एतरे कदर जो नबी पाक जे इहराम वाली चादर मुबारक बिगड़ी पई सवाल तो पैदा थे तो एडी वडी दुआ मुझे साईं केंजे ला घुरी छा सहाबा जे ला घुरी न सहाबा जे ला त रब साईं मुझे हबीब के कुरान में ही दिलदारी दी है बुलंद आवाज़ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह कुरान में ही जानायो खोल रब जो कुरान फरमाया वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार बुलंद आवाज़ नजर तक जाओ अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी वडी दुआ के जेला घुरिया सहाबा जेला न घुरिया अबू बकर जेला न घुरिया अमीर उमर जेला न घुरिया मीर उस्मान जेला न घुरिया मुर्शिद अली जेला न घुरिया मुझे साईं पाण फरमायो अबू बकर फिल जन्ना उमर फिल जन्ना उस्मान फिल जन्ना अली फिल जन्ना अने सवाल पैदा थींदो पियो महबूब मुस्तफा जेकर सहाबा जेला दुआ न घुरिया अबू बकर उमर उस्मान अली जेला न घुरिया अल्लाह अकबर कबीरा असा जो चैन सा भी प्यारो आ झेड़ो नाहे डाढ़ा महबूबे सुबहानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अजीब नुक्तो बयान कयो आ त जेकरे तू नज़र कंदे अल्लाह तबारक व तआला हर जगह ते चैन खे चूंडियो आ मां बार बार पंहिंजे तकरीरुनि जे अंदर मिसाल ॾिनो आ अल्लाह तबारक व तआला वॾा नबी बि 4 चूंडिया वॾा नबी बि 4 तरफ़ बि 4 फिक़ह जा वॾा इमाम बि 4 बुज़ुर्गी जा वॾा
सिलसिला भी 4 वॾा किताब भी 4 अल्लाह जे नाले में अखर 4 महबूब मोहम्मद जे नाले में अखर 4 आदान में अखर 4 मस्जिद में अखर 4 इमाम में अखर 4 मुसल्ले में अखर 4 जो चैन सा प्यार त बेड़ो ही पारा पुमा ही जुमला जरूर चवंदो आ साजे रग रग में इश्क अलिया मोमिन मुबारक पंहिंजो अलिया मोमिन मुबारक पंहिंजो अलिया हथड़ो खणी चो चो पंहिंजो अलिया जन्नत उन्हनि जी आहे जंहिंजो अलिया चओ न सुभान अल्लाह नज़र तक जा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा चन यार जेला दुआ कोन घुरिया न्याणिन जेला त न घुरिया इमामुल अंबिया मुझे नबी पाक जू 3 न्याणियूं हजरत अम्मा ज़ैनब अम्मा रुकैया अम्मा उम्मे कुलसूम इमामुल अंबिया जे दौरे हाज़िर जे अंदर दुनिया जे जहान में बुरको मचायो आ इन टिनी न्याणिन जेला मुझे साईं पाण हथ खया अल्लाह मुझे न्याणिन जी मग़फ़िरत फरमा रही गाल अमर फातिमा जी हुजूर फरमायो सय्यदतुल निसाए अहलुल जन्नत फातिमा हयात मलका बतूल ज़हरा तहारतांदा उसूल ज़हरा मकाम खूने हुसैन करेगी जन्नत बिराज ज़हरा न्याणे जेला भी दुआ न घुरिया मुझे साईं दुआ घुरिया त उम्मत जेला घुरिया दुआ बुधण वारो केरा केरा अल्लाह या गाल अल्लाह इन आयत में बयान फरमाइया हबीब दुनिया वन का सवाल करे इन गाल जी पुछात कजाए अल्लाह केड़ो सवाल कया खोल खुदा जो कुरान फरमाए अम्मई युजीबुल मुज़तर इला इला दाओ यक्शिफु सुअ व यजअलुकुम खुलफा अल अर्द अल्लाह तबारक व तआला फरमा मुझा हबीबा दुनिया वन का सवाल कजा अल्लाह केड़ो सवाल कया पूछा त करेन वो केरा दर्द मंदल बेकसल अबोझल लाचारन जी मजबूरन में दुआऊं कबूल करे दर्द दूर कंदो आ उहा ज़ात कहिजी आ रब करीम जिया नजर तक जा मुझे हुजूर जी कचहरिया सहाबा जी में फिल्ला नबी पाक फरमायो मां हुजूर के टिन शैन सा प्यारा मां अल्लाह के भी टिन शैन सा प्यारा मां रब के भी टिन शैन सा प्यार हाने ॾिसूं अल्लाह पाक के टे शयूं केड़ियूं प्यारूं अल्लाह अकबर कबीरा रब करीम फरमाए मुझा हबीबा जी मुझा अल्लाह अल्लाह पाक फरमायो जेको दिल जे अंदर मां रब करीम जो भव पैदा करे रोंदो आ गोड़ा वहाईंदो आ अल्लाह पाक फरमाए इहो बानो भी मां रब खे वणंदो आ यो बानो भी मां रब खे वणंदो आ ही मिट्टीअ जो पुतु आ ही मिट्टीअ जो पुतु आ आखिर ढही वञे थो मुड़सन जी वञी ॻाल्हि बचंदी माण्हू मरी वञे थो अल्लाह पाक फरमायो जेको बानो मां रब करीम के पुकारे अखिन में पानी वहाईंदो आ मोहम्मद इहो बानो मां रब करीम के ॾाढो वणंदो आ मां रब करीम के ॾाढो वणंदो आ ऐं अल्लाह पाक फरमाए मुझा हबीब हिकिड़ो मां रब करीम जा उहे बाना जेके ठीठ पणिया वेठा तो बान पिया कर रब पियो फरमाए मुझा करीम मोहम्मद इनके आज़ाब कया मां रब के ॻाल्हि वणंदी आ ऐं 3 नंबर ते अल्लाह पाक फरमाए मुझा हबीब जेको बेकसा लाचारा बोझा तुंहिंजा तवज्जो नथी ॾे जॾहिं मोहताज मां रब करीम को घुरंदो आ त मां रब खे ॾाढो वणंदो आ दुआऊं ॿुधण वारो केरा
तकरीरा करे करे बुजुर्ग वया पर हराम जो क़ौम सुधरे ए जलसा प्रोग्राम मदरसा डिठो वने त हिनी ते में इल्म जो भी उरूज कुरान जा प्रोग्राम रोज बुधौं ता पर मानू को भी सुधरे न हे मुजा बैत अल्लाह जे कुरान जे मथा असा वली जा इनकारी ना हूं पर चौंदा हूं घुरजे के खा और मां बुधाइंदो रहा तो वाक्यो मुझे मोबाइल में बलोचिस्तान जो दोस्त उन मारे एक वीडियो मोकलियो हेडो के अल्लाह वाले जी कबर है हेडो मिट्टी जो दड़ो उनके काठी जा टुकड़ा हथर में उनके खोटन था मथो को जो अमा हे शाहे जे वडा चवना न हिन में दड़े में वार है न वो जेका माई खोटरी दी वार हथर में आया वो जेका मन्नत मञींदी वो कम पूरो थींदो इयो मान जो मोहकारो चइजे है न हां बा मन्नत पूरी करने वाली जात केंजी सही सुल्तान में जतो ही रहमतुल्लाह अलैहि रते देरे वाला फरमाइंदा मानियो सुधरन त मुल्क सुधरी वेंदी वो वाक्य बुधाइंदा असा जे पाड़े जो मस्जिद जो मोज़न ए साईं ये असुल बुनियादी मदे जी जा वो फरमाइंदा त मस्जिद जे मोज़न कई शादी कुरान जो हाफिज होजी छो त हर कोठ में पाड़े में शहर में एड़ियूं कुराड़ियूं हुंदियूं जे घुमण जी घणी आदत होंदी समझो था न वो साईं फरमाइंदा त वो कुराड़ी वई उन हाफिज जे घर मौल साहब पाण कोन होजे उन जे ज़ाल के चई जे अम्मा का धप का उम्मीद को पेट या न्या उए वेठी हां तो हुआ भी मोला जी ज़ाल ही तो ही जी खुशबू त हुंदी जे आसरो कोने घोरियो थमास दींदो घोरियो थमास उदाइंदा साईं कुराड़ी थंदो साहब भरे चवन लगी जे हा मां इन वहाबिन मुल्क विञायो जे किए विञायो आ जे न ओलियान के मञो न बुजुर्गन के मञो जे वनिया के बुजुर्ग जे कब्र ते कढो को फरुकश ते हुजे हां बा वो साईं बुधाइंदा एकड़ो सादो पुट कढो हुंदो जे माखे भी आसरो न पियो थे जे पो जे बिटाई घोट ते वई मां उन भी कम न कयो जे पो सेवाणी सरकार उन भी कम न कयो पो दिलेर इब्राहिम शाह भागनाड़ी वाले दे सुख खड़ी वई मां जे पो त यो अकन वेठो दी जे अकन छो जे अको कोड़ो वा न सिकी लधो आ ने भागे के नजर न लगे हे मायूं सुधरन अल्लाह अकबर कबीरा जेकरे अमड़ा भेड़ा अदिया न्याणिया मेहनत करे त रब करीम जी वलियाणी बानी थी सघंदिया नजर तगजा तू तारीख जो मुतालो करे एड़ा तो के केतरा वाक़या नजर ईंदा और तनु वक्त जे इमामन सा इल्मी दुनिया में सिको मंजरायो आ एकड़ो मां अमा के वाक़यो बुधाया वक्त जो बुजुर्ग आलिमा अल्लाह वारो आ मक्के मदीने को ईंदो पियो आ कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा पर रसूलुल्लाह का दीने हसन रह जाएगा इमामुल अंबिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो आओ वक्त जो आलम आओ अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैहि हुजूर करीम दे मक्के मदीने का ईंदो पियो आओ अल्लाह अकबर कबीरा हिय जो निहारे गहरा बाद बनिया पर पटा पया बाना खपड़न जे वड़न जो झुरमटा बिपड़ी चादर मथों पया जवान जमीन ते सुतो पियो आओ आलम सगोरो मथों जो आयो चोंदो पियो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह सलाम दे आवाज दे करे जमीन ते सुमण वारो जवान उठ्यो आ मर्द नाहे फरमाइया जेको बुजुर्ग सवाल करे जवाब अल्लाह जे कुरान असां जी अम्मड़ा असां जी भेड़ा न्याणिया पुछा कर अम्मा दुआ करूं तो याद आ अब मुझो ज़हन टाइट ना याद कयो हो पर विसरियो आ पर जे करे अदी को पुछा कने अम्मा
कपड़ जी नई डिजाइन कहिड़ी आई आ मुझी अम्मा अवल सिफ में नजर ईंदी रिली जो तरीक़ो ॿुधाईंदी पर दीन जी ख़बर न आहे कुरान जी ख़बर न आहे शरीयत जी ख़बर न आहे अल्लाह अकबर कबीरा मां ही भी जुमला चवंदो आ इज्जत कुरान में आ अज़मत कुरान में आ बरकत कुरान में आ रहमत कुरान में आ शरीयत कुरान में आ सदाकत कुरान में आ अदालत कुरान में आ सखावत कुरान में आ शुजात कुरान में आ त जन्नत भी कुरान में आ बुजुर्ग सलाम दिनो आ इशारो औरत कुरान मां ॾींदी पई आ जवाब कुरान मां हुन चयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह औरत जवाब ॾींदी पई आ अल्लाह गदे कुरान मां फरमाया सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम इशारो रब दे कुरान मां बुजुर्ग चवंदो पियो आ अम्मा काॾों ईंदी पई आहे काॾे वेंदी पई आहे इशारो रब दे कुरान मां चवंदी पई आहे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम चवंदी पई आहे बैतुल्लाह खां पई अचां मदीने पई वञां बैतुल्लाह खां पई अचां फलस्तीन पई वञां बैतुल्लाह खां पई अचां फलस्तीन पई वञां इशारो रब दे कुरान मां अम्मा नालो त ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे जवाब रब दे कुरान मां चवंदी पई आहे वज़कुर फिल किताब मरियम मुझो नालो भी मरियम अम्मा कादे भुलजी पई आहे न्याणी आहे नंगो आहे इज्जत आहे गैरत आहे पया पाना पर पदा जवाब कुरान मां चवंदी पई आहे व मई युज़लिल्लाहु फला हादी अला जेके रब भुलाए त रस्तो कोई न ॾेई सघंदो आहे त न्याणी पर वक्त जे इमाम सां इल्मी दुनिया में जवाब ॾींदी पई आहे इहा बि तमाई आहे हज़रत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह मसले में मुझी पया हसन बसरी जे दरवाजे ते आई पतो पयो अल्लाह वारो दराज कपर ते वेही करे खुदा जी इबादत कंदो पियो हिय जो राबिया बसरी जो आई हिय जो निहारे पानी ते मुसल्लो तरंदो पियो पी करे अल्लाह जी नमाज पढ़ंदो पियो राबिया बसरी के कावड़ आई हे केड़ो बुजुर्ग जो मानुन जा अकीदा खराब कंदो पियो राबिया बसरी मुसल्लो घुराए लम जो दिनो मुसल्लो हवा ते बीही रहियो हिन औरत बरकातो नफल पढ़ियो चौंदी पई ए हसन बसरी तू चवंदो आहे मां वडो कारनामो कयो वडो कमाल कयो पानी ते मुसल्लो विसाए मां खुदा जी नमाज पढ़ी तू जो केड़ो कमाल ए हसन बसरी पानी में त मच्छी भी तरंदी पानी में त गंद भी तरंदो तू जो केड़ो कमाल मुजो भी कमाल ना है मुजो भी कमाल ना है हवा ते पखी भी उड़ंदो न तू जो कमाल न मुजो कमाल कमाल उनी इंसान जो हुजे काथे भी पर नातो अटकलो अल्लाह सा हुजे या भी तो औरत है ना औलाद देने वाली जात है अल्लाह जो नबिया मूसा कलीमुल्लाह अर्ज के मुजा अल्लाह कुछ टेम जे लाए दुनिया जो निजाम मुझे हवाले करदा हलाए अल्लाह पाक फरमास मुजा कलीमुल्लाह इन दुनिया जे जहान के मारब किया पे हलाया मां अल्लाह पाण थो जान अल्लाह मुझी दिल जी तमन्ना है आरज़ू हसरता कुछ टेम हवाले कर रब फरमाए मुजा कलीमुल्लाह जेकरे नथो मुड़े पानी जो प्यालो थो जाए हिक रात जेकरे प्याले जे निजाम के संभाले वे त मां खुदा फैसलो कंदुस अल्लाह जो नबी प्यालो पानी जो हथ में अची ओ जागो इंसान झटको जो आयो त मूसा नबी प्याले जो कम लाए मोटी है अल्लाह रे अल्लाह पाक फरमाए मुजा कलीमुल्लाह प्यालो काथे अल्लाह प्यालो त भरी पियो रब फरमाए मुजा कलीमुल्लाह हिक रात प्याले जे निजाम के संभाले न सको गाल वडी पियो करे इन दुनिया जे जहान के किए पियो संभाला इन राज के मां रब पाण पियो जान सुतन सदा पियो करे सदा उन्हें के करे जेको सदा ही जागे लाता खुजू सनतू वला नौ ने तर्जुमे के मां शायरी में ही चयो चो सुभान जागे तो जागे अल्लाह तो जागे जागे तो जागे अल्लाह तो जागे इनकार क्यों अन भागे जागे तो जागे अल्लाह तो जागे औलाद देने वालो केरा
रब करीम जी गाल आखिरी गाल पे अर्ज रखा अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह जे कुरान में हिकिड़ी सूरत आ जंहिंजो नालो आहे सूरे इमरान। अम्मा बीबी हन्ना जो वाक़ियो कुरान में ईंदो आहे। नज़र त कजां घर जो कमकार कंदी पई आहे। मुंहिंजी अम्मा खे न न्याणी जी औलाद आहे न पुट जी औलाद आहे। वण जे टामट जो नियारे हिकिड़ी झिरकी आहे बच्चन के चोगो ॾींदी वेठी आहे। अम्मा बीबी हन्ना न पस मंज़र के ॾिसी करे अखियुनि मां पाणी वहाए वेठी आहे। ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं ॾियण ते अचे पखियुनि के वलर ॾेई छॾे। अल्लाह करम फरमा अता फरमा बास पई बासाए वाइदो पई कयाए वचन पई कयाए। अल्लाह जेकी औलाद अता फरमाए तुझे घर जे खिदमत जे हवाले कंदी माए। अल्लाह दुआ के कबूल फरमायो। वाक़े के खुटाया जॾहिं ॿार ॼाओ त पुट न आहे पर अल्लाह हे तुझे घर जे खिदमत जे हवाले कंदम। ही त न्याणी आ। अल्लाह फरमाए मुंहिंजी बानी तकड़ न कजाए धीअ अहिड़ी ॾिनी समाज जो पुटनि जी बि मजाल न वक्त जे नबी जी जीजल बणी औलाद जा खजाना के वठ। बराल रमजान जो महीनो अचे थो पियो मां वाक़ई के खुटाया जंहिंजे दिल में साईं जी मोहब्बत हूंदी त रोज़ा छॾींदो। आबा भला मौजू को हटी करे अर्ज़ु कयां थो अॼु आज कयो इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं। अल्लामा अली शेर हैदरी खैरपुर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त रजबुल मुरज्जब जो महीनो पोख पोखण जो महीनो आ। शोबान जो महीनो पोख के पानी ॾियण जो महीनो आ। रमजान जो महीनो लापारे जो महीनो आ। रमजान मुबारक जो महीनो लापारे जो महीनो आ। अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजूर फरमायो ऊती तो उम्मती खम्स खिसाल। हुजूर फरमायो रमजान जे महीने में मां मोहम्मद करीम जे उम्मत के अल्लाह 5 इनाम अता फरमाया। मोमिन जंहिंजे दिल में रसूल जो सच्चो इश्क हूंदो त रोज़ा न छॾींदो। नबी सिंह जो साहबी आ हाणे कम वञे थो वधंदो जो त मानी बि इंतज़ार में साहबी आयो मुंहिंजो साईं ॾे सादो साहबी हो साईं दुआ घुरो हफ़्ते खन में शादी मोकिलियो। नबी पाक फरमाए जेका ज़ाल वठी ईंदो ॾिठी त हो वरी अहिड़ो सादो सिधो सौरे दर्जे धीअ ॾेखाए साईं। हा वाह इमामुल अंबिया मुझे महबूब जो हू भी सहाबिया चोंदो पियो यार सरई परदो आ कीअं कयां या गाल गौरी गुजरी कियां तो के मां धीअ ॾेखायां अजीब गाल कंदो पियो आ। गुरबत जो ज़मानो आ कखावा घड़ान नज़र त कजां उहा न्याणी ॿुधंदी पई आ। अबे ॾे आई अबा अॻिते न ॻाल्हाए जाए जेकॾहिं मुंहिंजे महबूब चयो आ त मां ॿाहिरि अचण जे लाइ तयार आहियां। ये हुजूर जा सहाबा नबी पाक दा हुज्जा भी कंदा। हुजूर जो सहाबिया अबू तलहा रज़ी अल्लाह तआला नो आका कुर्बान वन्ना मां जिहाद जे लाइ घोड़ो पालियो आ। ॾिसण जो त सुहिणो आ थुल्हो आ मतारो आ पर हलण जो टोटी आ। नबी पाक फरमायो घोड़ो काहे ता सहाबी काहे आयो। दिलबर नबी इमामुल अंबिया चढ़ी करे चक्कर जो लगायो मुझे साईं फरमायो अबू तल्ला तुझो घोड़ो टोटी त नाहे हलण में त दरियाव बणजी चुको आ। साईं जो सहाबिया अते फुरे रज़ी अल्लाह तआला नो मुझे आका दे आयो। आका बिनी अखियुनि मां नज़र खत्म थी वई आ नूर खत्म थी वियो आ। हुजूर फरमायो तू त नौजवान आ तुझू अखियूं ठीक हुयो ए छा थी चुको आ। आका मक्के जे बेले में पियो वञा उठ जे कुंभर ते मां वेठो आ तिरकी जो पयो ज़मीन ते वञी किरियो आ मुंह भर जो किरी पयो नांग जा आना पिया उन जो किन उन जो रस मुझे अखियुनि में पइजी वियो। इन ज़हर जे करे इन असर जे करे बिनी अखियुनि वो नज़र खत्म थी चुकी आ। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सॾे करे लुआबे तन जो लातो आ सीरत जे किताबनि में ईंदो 80 साल जो कुराड़ो थियो पर अखियुनि मां नूर ढरो न थियो आ। इहो साईं जे नबूवत जो कमाल एतिरो अल्लाह जो काबो बुतन खां पाक न आहे जेतिरो मोहम्मद नबूवत में पाक आहे। एतिरो जिब्रील मलाइकनि जी जमात में पाक न आहे जेतिरो असांजो मोहम्मद नबूवत में पाक।
रमज़ान जो महीनो हुज़ूर फरमायो 5 इनाम पहिरियों इनाम कहिड़ो साईं फरमायो फमिस्साइम अत्यब इंदल्लाह मिन रीहिल मिस्क हुज़ूर फरमायो जॾहिं रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे न उन बुख जे करे खुश्की थी पवंदी आहे धप थी पवंदी आहे बदबू थी पवंदी आहे पाड़े वारे में भर में को बीहे उनखे कोन वणंदी पर मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए खबरदार या खुश्की या धप रब पियो फरमाए त मुश्के अंबर का मां मोहम्मद मां अल्लाह के अजीज एकड़ी बीर बात ईंदी आ मुझे साईं फरमायो महशर जे मैदान में जॾहिं समूरा इंसान गॾु थींदा नबी पाक तो फरमाए एड़ी हिकड़ी खुशबू जो हुबकार हलंदी जो बाना अर्ज़ो कंदा रबी ऐलान थींदो ये रोज़ेदार जे मुंह जी खुशबू जे दुनिया के जो मुअत्तर करे छॾियो बियो इनाम साईं फरमायो त हर मखलूक रोज़ेदार जे लाइ दुआ घुरंदी आहे टियों इनाम हर आए ॾींहुं रोज़ेदार जे लाइ अल्लाह जन्नत के सिंगारींदो 5 नंबर ते 5 इनाम अल्लाह तबारक व तआला इन्ही महीने में शैतान के बंद कराए छॾींदो पंजो इनाम से फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल मुतसहिरीन जॾहिं रोज़ेदार सिहरी खाईंदो आहे न इन टेम ते अल्लाह ऐं उन जे रहमत वारा मलाइक रहमत पिया मोकिलियो रोज़ा रखंदो न बा इन त हुआ कार थे दोस्तों मुझे एक जगह ते मां कई तकरीर जे सही मुल साहब एड़ो कुरान पढ़ो थी ॾाढो मज़ो आयो आ हाने मां भी रोज़ा रखंदुसि मचो बा इंशाअल्लाह हां सही जरे पहिरियों रोज़ो रखी टे पारी जो काल कई अब्बासी साहब काथे आ जो मां घर आ जैसे तुवारे टीकरन ते रोज़ो रखियो आ बाकी बेख निकरी हाँ बा ईमान बदलणो आ खफे सा नफ़ो आए रोज़ो रखंदा से तकलीफ त ईंदी न तकलीफ त ईंदी इंशाअल्लाह तो रोज़ा रखंदा ओ मां ही चवंदो आ रोज़ो रखो रब जे रज़ा जे लाइ हिक न को रोज़ो हुंदो टच मोबाइल हलंदी रोज़ो हुंदो गार बि ॾींदो रोज़ो हुंदो जेको त गिला बि कंदो रोज़ो हुंदो मज़ाक कंदो जे बा मिड़े टेम उतारणो आ इन माण्हूअ खे बुख ऐं उन को सवा कुझु न ख़बर हर उज़वे जो रोज़ो रखणो हर उज़वे जो रोज़ो रखणो आ सिने फरमायो जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ रोज़ो तो रखे न अल्लाह पाक उनके जहन्नम का एतरो परे तो करे जे ॼमण खां वठी मरण घड़ी ताईं कांव पंधु करे कांव जी उम्र वडी थींदी थव पाण चवंदा न फलाणो मरई पवंदो न भागे कांव जी हदी खादी चवंदा आहियूं न कांव जी उम्र हां बा वडी थींदी आ ओ मां ही भी मिसाल ॾींदो आ जेको भी दीनी कम कयूं न बा इन में नियत इहा हुजे त अल्लाह जी ज़ात पर जी पवे चाबा भले को पहाड़ जड़ो अमल करे पर रजा रब जी ना है तो फायदो हिता या मकसद मानी कोने मानी त घर भी खाइना आहियूं न बा आ सही इन्ही टेम ते अल्लाह जो कुरान ॿुधो अथव रब तव्हां खे रंग लातल इहो त ख़ुदा पियो ॼाण कुरान ॿुधण एक जड़े तड़े माण्हू खे नसीब कोन थींदो मां मिसाल ॾींदो आ पुराने दौर में अबा शादी जे टेम ते मड़ई बुजुर्ग मजाक कंदा आहे कि न सच्चाई मोहब्बत ही हाने उहा ॻाल्हि कोन रही आ मां हिकिड़े दोस्त जो निकाह पढ़ियो रोड़ी में मां चयो अबा ज़ाल वठी तड़ जो तरीक़ो त ॿुधाए न साईं तूं मुंहिंजी बेइज्जती तो करे अरे मां कहिड़ो तीर हयो मां त पुछाए तो नथो जने भागा समझाया अब हो कार्ड जी मां समझियुमि त हिन यार जी गादी भी 5 मिनट पोइ थी आहे वो मां मिसाल ॾींदो आहियां हिकिड़ो मानसेरा जो पठान उस्ताद ऐं पठान जा वरी अजीब बकड़ अथव हाणे हिकिड़ो मैसेज हले तो सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त मां ॿियनि दोस्तनि हाणे कॉपी कयो आहे त हिकिड़ो चए थो अबा रमज़ान जो महीनो अची वियो चे पोइ चे कारी साहब अहिड़ो लही ॾे जंहिंजी हिक बि ग़लती न वञे समझो था न ॿियो चएसि तो अबा पोइ हीअं कर भागा पोइ जिबरील ॾे काल कर को मथो घुराए चे शो चे गलती त वेंदी न कुरान दरिया हुआ हां बा केतरो भी पाण पढ़ाए मोतबर कारी साहब हो जाए पर कदे न करे गलती वेंदी छो त कुरान दरिया हो ई न बा त मोल साहब रे आयो मदरसे में निकाह जे बा निकाह पढ़ाए तो सच बुधाए नमाज पढ़ंदो जे नमाज पढ़ा तू शादी दे अल्लाह दी दे मां शादी छो त मुखलिस सूफी भी रहा न अब साईं जो न तो मने नमाज पढ़ो इनाम में मां भी न भागा मेहदी दोसा अरे पठान भी मौलवी भी पठान घोट भी अची नमाजन ते जोर ने पिनन जो पानी सुकाए छे कुछ अरसो गुजरियो साईं बुधाईंदा मां को गाल ज़हन तो लही वई अबू दाऊद जो सबक को पढ़ाया घर में जो शपर ते तालबन सा बैठो जा आयो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह अब वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह की आयो मैं का थिया अरे मदरसो आया वाड़ो जे तू जो चयो सही मां नमाज चाली अरे बाबा पढ़ी थी त सुठी गाला सुठी के मेहदे अरे हे चंगो फाथो सची वो मां चवंदो आ मुल्ला को नाहक में पैसो कढण मख के माल से कढणी
ये इतना जो मुफ्त जी मदी यादू खणी हां वाह मुल साहब खिली करे चयो अबा मां चो मां त मन न मन आदत पे नमाजी पढ़जी पवे जैसे तो तुजी भी त नियत ठीक को न हुई हां वाह हड़ई नमाजू मां भी बोला बगैर वजू जे पढ़ियो थमाई पुजू भला चवण जो मकसद अमल तो चोटी जो रजा रब जी न हुई तो फायदो जेको भी कम कयो नियत या रखंदा कयो त अल्लाह जी जात पर जी रब जी जात पर जी पवे जेके मां जुमला गालाया हमा बुदा अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही के अंदर मंजूर है मकबूल फरमाए। अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा, ये चमन है सैर करने का, न घर तेरा न घर मेरा, जिंदगी बाकी मुलाकात बाकी वो मा अलैना इल्ला मां घणो गालाया टेम थी वा घणो मां भी दिसां तो कुछ मानी जो दाहू अचन थियो इन जे करे उनन भी डो न आहे कुल पढ़ो दुआ घरो त पू खैर जो मानी कराए कुलो अल्लाह बिस्मिल्लाह कुलो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खैरिल अंबिया। मुंजा रब साईं जिन असां जे दोस्तन तुझे बारन जानी माली तावन करे तुझे कुरान जी महफिल सिंगारी है अल्लाह दोस्तन जे जानी माली तावन के कबूल फरमा। माल में रिस्क में उम्र में जिंदगी में बच्चन में इज्जत में आबरू में अल्लाह बरकत जो फैसलो फरमा। मुंजा रब साईं जे कुल पढ़िया से या उलमा तुझो कलामुल्लाह बुधायो आ करीम रब असां जो अजर अजीम ईसा अलैहि सवाब जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले पे क्यों सवाल को नबी साहबा तबा ताबी बुजुर्ग शहीद इमाम शहीद करबला उन्हीं का बाद मुझा अल्लाह जेके ने गोठ जा मर्द या औरतूं साहिब ईमान दुनिया जो जहान छडे आन अल्लाह उन मरूमन ए मरूमीन के अता फरमा। मुझा रब साईं उन जो कमियों कोतायूं दुनिया वाली माफ फरमा। अल्लाह जे कब्र के पांजे खुसूसी नूर सा रोशन ए मुनव्वर फरमा। मुझा रब साईं इन प्रोग्राम में जहे बेसो वरतो आ समूरन जे उन हिस्से के कबूल फरमा। अल्लाह असा मेरा मंदा पर तुझा बंदा तुझे रसूल जा उम्मती हूं अल्लाह डाडा कसाऊं वार वांदो नाए जे तू इंसाफ कयो पूरा कोन पौंदा से अल्लाह पांजो फजल फरमा बाज फरमा अण घुरियो अता फरमा बिनी जहानियों भलाइयों कामयाबियों कामरान नसीब फरमा बीमार के शिफा अता फरमा बे औलादन के औलाद अता फरमा जन के औलाद आए मुझे बच्चन के कुरान हदीस वारो माहौल नसीब फरमा। मुझा करीम रब ए तुझा बाना हिनी टेम ते वेठान पांजे निंड के तरक करे मसरूफियात के तरक करे तुझो कुरान बुधो तो मुझा करीम रब जो कोई मकसद ना आए मकसद इयो आ त तुझी जात रिजी पवे तुझी जात परची पवे। अल्लाह असां जे अर्ज के कबूल फरमा हथन के कबूल फरमा झोल खाली थी दामन खाली थी पांजे रहमत सा माला माल फरमा। असां जा करीम रब जेके तुझे इन घर के आबाद कयूं वठान जेके तुझे घर जी खिदमत कन पिया अल्लाह उनजा अज आबाद फरमा। अल्लाह सही जेको घुरी सकिया से उहो अता फरमा जेको घुरी न सकिया से उहो अता फरमा। सल्ली अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहलि बैतिही अजमाइन।